अल्लाह असांखे संदस ज़ात ते तवक्कुल रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। असां जूं उम्मीदूं रब जी ज़ात बजा हुजनि। नफ़ो उनजे हथ में आहे, नुक़सान जो उनजे हथ में आहे। उहो न चाहे त कुझु बि नथो थी सघे। उहो फ़ाइदो पहुचाए को रोके नथो सघे ऐं उहो नुक़सान पहुचाए त के टारे नथो सघे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इन यमसस्कल्लाहु बिज़ुर्रिन फला काशिफ लहू इल्ला हू व इन युरिदक बिखैरिन फला राद लिफज़लिही युसीबु बिही मन यशाउ मिन इबादिही व हुवल गफूरुर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाह ताला असां सभिनी इंसाननि खे पैदा करे दुनिया में मोकिलियो ऐं दुनिया में मोकिलण खां पोइ रब्बुल आलमीन इंसान ज़ात जी हिदायत ऐं रुशद लाइ अंबिया किराम मबूस फरमाया ऐं वक्तन फ़वक्तन अल्लाह ताला आसमानी किताब नाज़िल फरमाया। इन ई नुबुवत के सिलसिले की पुजाणी थी अल्लाह के आखिरी प्यारे पैगंबर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते ऐं आखिरी किताब जो अल्लाह ताला नाज़िल फरमायो वो है कुरान करीम। हाँ एक मुसलमान के लाए अल्लाह जो किताब ऐं अल्लाह के प्यारे पैगंबर की सुन्नत जिंदगी गुजारण के लाए काफ़ी है। कुरान हदीस का अलावा उनके बियन किस्सनि कहानियुनि दंद कथाइन ऐं मलफूज़ात की का भी ज़रूरत ना है। पान सुगुरा फरमाया विया तरक़्तु फ़ीकुम अमरैन और दुनिया में वञा पियो पर ब हुक्म तव्हां में छॾियो पियो वञा। लन तज़िल्लू तव्हां हरगिज़ गुमराह न थींदो। मा तमस्सकतुम बिहिमा जेस ताईं तव्हां उन्हनि खे मज़बूत झलींदो। किताबुल्लाह एक शय अल्लाह जो किताब है व सुन्नत नबी ही ऐं बी शय पैगंबर की सुन्नत है यानी मुझी सुन्नत है। एक मोमिन के लाए अकीदो हुजे या अमल हुजन कुरान हदीस काफ़ी है। हाँ कुरान करीम असांजी रहनुमाई कई है। मोमिन ते जॾहिं भी तकलीफ़ अचे जॾहिं भी हू का शय तलब करे मा फ़ौक़ल असबाब उनके घुर्जे अल्लाह का तलब करे, अल्लाह में उम्मीदू रखे, अल्लाह ताला ते तवक्कुल ऐं भरवसो करे। यो तवक्कुल ऐं भरवसो अहिड़ी शय आहे जेका एक मोमिन जे लाइ काफ़ी आहे। जी कुरान करीम में अल्लाह ताला फरमायो वमन यतवक्कल अलल्लाहि फहुव हस्बुहु। जे मानू अल्लाह ते तवक्कुल कयो तो अल्लाह अकेलो उन जे लाइ काफ़ी है। ही कुरान करीम जी केॾी वाज़े आयत आहे त जंहिं बि अल्लाह ते भरोसो कयो तवक्कुल कयो अकेलो अल्लाह उन जे लाइ काफ़ी है। कुरान करीम में ॿी जाइ ते अल्लाह फरमायो फरमायाई व अलल्लाहि फलयतवक्कलिल मुतवक्किलून। व अलल्लाहि फलयतवक्कलिल मुतवक्किलून।
जेके तवक्कुल करण वारा आहिनि उनखे घुर्जे हिकु अल्लाह ते ई तवक्कुल कनि, हिकु अल्लाह ते ई भरोसो कनि। छो त रब्बुल आलमीन क़ुरान करीम जे अंदरि फरमायो, जेका हाणे आयत मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कई, सूरह यूनुस जी 107 नंबर आयत, अल्लाह ताला फरमाए तो व इन यमसस्कल्लाहु बिज़ुर्रिन फला काशिफ लहू इल्ला हू। पर जेकॾहिं अल्लाह तोखे तकलीफ़ पहुचाए, मुसीबत पहुचाए, उन अल्लाह खां सवाइ को दूर करण वारो आहे ई कोन। जेके इंसाननि खे मुश्किल कुशा ठाहियो वेठा आहिनि, से गौर कनि इन आयत ते। इंसाननि खे हाजत रवा बिगड़ी बनाइण वारा ग़रीब नवाज़ सम्झो वेठा आहिनि, से इन ई हिकिड़ी आयत ते गौर कनि। इल्ला हू फरमाई, उन खां सवाइ को तकलीफ़ दूर करण वारो आहे। या तो क़ुरान जो इनकार करियो या पंहिंजो अक़ीदो दुरुस्त करियो। अॻिते फरमाई व इन युरिदक बिखैरिन फला रादिल फज़लिही। जेकॾहिं अल्लाह तव्हांखे भलाई पहुचाए, उन भलाई खे को दूर करण वारो, हटाइण वारो, रोकण वारो कोन्हे। केॾी अल्लाह ताला वाज़े ॻाल्हि करे छॾी आहे। रब तकलीफ़ पहुचाए, को दूर करण वारो कोन्हे। जेकॾहिं फज़ल ऐं भलाई पहुचाए, को रोकण वारो कोन्हे। पर मुशरिक ॾिसो केॾो जाहिद आहे, रब जो बेक़दरो आहे, रब जो निशान सुञातो ई कोन्हे। मुशरिक छा सम्झंदो आहे, तकलीफ़ आणण वारो अल्लाह आहे ऐं दूर करण वारो फलाणो बुज़ुर्ग आहे। केॾो ज़ुल्म आहे। माना मनफ़ी शइ अल्लाह ॾांहुं मनसूब। तकलीफ़ केरु थो आणे, नऊज़ बिल्लाह अल्लाह। दूर केरु थो करे, हिननि जो बुज़ुर्ग। ज़ुल्म त ॾिसो तव्हां, तकलीफ़ अल्लाह आणे थो, दूर हिननि जो बुज़ुर्ग करे थो। कॾहिं हिननि चयो त असांजे बुज़ुर्ग तकलीफ़ आंदी, कॾहिं ज़बान में लफ़्ज़ निकिता हिननि जे। कॾहिं हिननि चयो कि बरसात या सैलाब असांजे बुज़ुर्गनि आंदो आहे। कॾहिं हिननि चयो त असांजो औलाद मरी वियो, बुज़ुर्ग फलाणे मारियो आहे। पर मरी पवे त चवंदा अल्लाह मारियो आहे, ॼमे त चवंदा त फलाणे ॾिनो आहे। तंहिंजे करे मुशरिक वॾो बेक़दरो आहे, वॾो जाहिल आहे, वॾो ज़ालिम आहे, वॾो बेक़दरो आहे, जे पंहिंजे ख़ालिक ऐं मालिक जो क़दर सुञातो ई कोन्हे। फरमाई, जे कॾहिं अल्लाह तोखे का तकलीफ़ पहुचाए, पहुचाइण वारो बि अल्लाह आहे, तकलीफ़ लाहिण वारो बि उहो आहे। भलाई जेकॾहिं तव्हांखे पहुचाए, तॾहिं बि अल्लाह उन ॻाल्हि ते क़ादिर आहे। ही क़ुरान करीम जूं आयतूं केॾियूं वाज़े आहिनि त तकलीफ़ अल्लाह जे तरफ़ां बि आहे ऐं भलायूं बि अल्लाह जे तरफ़ां आहिनि। अल्लाह ई तकलीफ़ दूर करण वारो बि आहे, भलायूं पहुचाइण वारो आहे। हत्ता कि तव्हां ॾिसो, पंहिंजे आख़िरी प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायाई, सूरह आराफ आयत नंबर 188, अल्लाह ताला उहे सभु बातिल अक़ीदा टोड़े छॾिया, उन्हनि जो रद्द करे छॾिया। छो त अल्लाह जे बाननि में सभ खां अफ़ज़ल केरु आहे, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुनिया जा सभु पीर मिली पवनि, सभु इमाम मिली पवनि, सभु इंसान गॾिजी पवनि, इहे सभु गॾिजी मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुक़ाबिलो नथा करे सघनि। उन पैगंबर खां अल्लाह ताला चवरायो, कुल ला अमलिकु लिनफ्सी नफ़अन वला ज़र्रन इल्ला माशा अल्लाह। पैगंबर तूं इन ॻाल्हि जो ऐलान करे छॾ, तां पंहिंजी जान जे लाइ बि नफ़े ऐं नुक़सान जो इख़्तियार नथो रखां मगर जी मुंहिंजो अल्लाह चाहे। हाणे ॿुधायो, छा नऊज़ बिल्लाह सुम नऊज़ बिल्लाह अल्लाह पंहिंजे पैगंबर खां का ग़लति ॻाल्हि चवराई आहे?
का ग़लत ॻाल्हि अल्लाह चवराई आहे? रब जो फरमान हक़ आहे। रब पाण पंहिंजे पैगंबर खे हुक्म ॾे थो, तूं ऐलान कर ऐं पंहिंजी जान जे लाइ बि नफ़े नुक़सान जो इख्तियार नथो रख। त कोई ॿियो को पीर कहिड़ो आहे, कहिड़ो बुज़ुर्ग आहे जेको नफ़े नुक़सान जो इख्तियार रखे? तंहिंजे करे दोस्तो, दीन इस्लाम असांखे सबक़ ॾिनो, मोमिन हमेशह अल्लाह ते भरोसो कंदो आहे, अल्लाह खां ई तलब कंदो आहे। बीमारी लॻी वञे, मुसीबतूं अचनि, परेशानियूं अचनि, रब्बुल आलमीन जे साम्हूं झुकंदो आहे ऐं उनखे यकीन आहे त मुंहिंजो रब मुंहिंजूं दुआऊं ॿुधी मुंहिंजूं तकलीफ़ूं दूर कंदो आहे। पर मुशरिक ऐं बिदअती उहे वरी शिरक ऐं बिदअतनि में ग़र्क़ हूंदा आहिनि, हथ ठोकिया अक़ीदा ठाहींदा आहिनि, अहिड़ा अक़ीदा जिन जो सबूत न क़ुरान मां आहे न हदीस मां आहे। उहे अक़ीदा पंहिंजा ठाहे पोइ उन ते कंठ ॾेई वेही रहंदा आहिनि, सम्झंदा आहिनि त इहो हक़ आहे। जी तव्हां ॾिसो, ही सफ़र जो मेनू हाणे हले पियो, जाहिलियत जे दौर खां वठी हिन दौर ताईं, मुशरिकीन मक्का जे दौर खां वठी हिन दौर ताईं तव्हांखे काफ़ी अहिड़ा माण्हू मिलंदा जेके चवंदा त सफ़र जो मेनू बाबा मनहूस आहे, माण्हू मरंदा आहिनि, नुक़सान थींदा आहिनि। पोइ नतीजो छा निकिरंदो आहे? इन ई महीने में न कारोबार शुरू कंदा आहिनि, न शादी कंदा आहिनि, न सफ़र ते निकिरंदा आहिनि। दलील ॿुधायां, उहे शादी हाल जिते तव्हांखे तारीख़ कोन मिलंदी आहे, बाबा बुकिंग थी चुकी आहे, वञो सफ़र जे महीने में शादी हाल ख़ाली पिया। छो? बाबा शादी थींदी नुक़सान थींदो, सफ़र ते कोन वेंदा, कारोबार को नओं शुरू कोन कंदा, अदा नुक़सान थींदो। इन्हनि खां पुछो, कंहिं तोखे चयो आहे त सफ़र जो मेनू ख़राबु आहे? कंहिं तोखे चयो आहे त नुक़सान थींदो? तूं जेका ॻाल्हि करी पियो उनजो दलील त पेश कर। हीअ अल्लाह जो किताब मुंहिंजे साम्हूं आहे, हिकिड़ो दलील पेश कर त सफ़र जो मेनू ख़राबु आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर जूं हदीसूं मौजूद आहिनि, हिकु हदीस पेश कर त सफ़र जो मेनू मनूस आहे या नुक़सानकार आहे। न क़ुरान मां दलील, न हदीस मां दलील, पोइ तो पंहिंजो अक़ीदो वरितो किथां आहे? मुंहिंजो नुक़्तो यादि रखी छॾियो, कंध ॾेई छॾियो, हर उहो अक़ीदो जेको क़ुरान हदीस मां नाहे वरितल उहो बातिल आहे, बातिल आहे, बातिल आहे। हर उहो अक़ीदो जेको क़ुरान हदीस मां नाहे वरितल बातिल आहे, बातिल आहे, बातिल आहे। तो पंहिंजो अक़ीदो किथां वरितो? अबनि ॾाॾनि खां, बुज़ुर्गनि खां, तई मैनू ख़राबु आहे। इहो अक़ीदो त मुशरिकीन मक्का जो हो। सोच तुंहिंजी निस्बत केॾांहुं पई वञे, केॾांहुं तुंहिंजी निस्बत पई वञे, पैगंबर ॾांहुं न, मुशरिकीन मक्का ॾांहुं। सफ़र खे सफ़र छो चवंदा हुआ? दीन जे अंदरि 4 महीना हुरमत वारा आहिनि, यादि रखी छॾियो। 3 लगातार आहिनि, हिक ॿिए पुठियां आहिनि, हिकिड़ो अलॻि आहे। 3 लगातार कहिड़ा? ज़ुल्क़अद, ज़ुल्हिज ऐं 3 मुहर्रम। 3 ई लगातार अचनि था, हिक ॿिए पुठियां अचनि था, ऐं हिकिड़ो रजब अलॻि अचे थो। हाणे छा आहे त मुशरिकीन मक्का बि हुरमत वारनि महीननि जी इज़त कंदा हुआ, एतिराम कंदा हुआ, झेड़ो कोन कंदा हुआ, लड़ाई कोन कंदा हुआ, हत्ता कि पीउ जो कातिल नज़र अची वञे उनखे मथु कोन लाहींदा हुआ। छो त उन्हनि जो अक़ीदो हो, बहरहाल कुझु शयुनि खे त उहे फॉलो कंदा हुआ न, इन्हनि हुरमत वारनि महीननि जी इज़त कंदा हुआ। हाणे जॾहिं 3 महीना गुज़रिया, न हिननि फुर कई, न हिननि धाड़ो हयो, न हिननि चोरी कई, हाणे हमारा पाड़जी वेंदा हुआ। 3 महीना घर वेठा रहिया, को बि हिननि ग़लति कमु कोन कयो चोरी वग़ैरह जो। जॾहिं सफ़र जो महीनो ईंदो हो
हाणे इन्हनि खे मौक़ो मिलंदो त 3 महीना जेके ॿाड़ियल हूंदा हुआ से ॿाहिरि निकिरी धाड़ा हणंदा हुआ, फुरूं कंदा हुआ, ऐं नतीजो छा निकितो? माण्हू सम्झंदा हुआ त बाबा सफ़र जे महीने में धाड़ा लॻाइनि, फुरूं थियूं आहिनि, माण्हू मुआइनि, पक सफ़र जो महीनो ख़राबु आहे। असल सबबु इहो जेके 3 महीना माठ करे वेठल हुआ, चौथों महीनो उन्हनि खे मिलियो, क़तल कंदा हुआ, धाड़ा हणंदा हुआ, फुरूं कंदा हुआ, तंहिंजे करे माण्हू सम्झो त हिन महीने में ॾोह घणा थी नथा, ही मनहूस महीनो आहे। असल में छा आहे? सफ़र जो जेको लफ़्ज़ आहे निकितल आहे सफ़रल मकान, सफ़रल बैत, जंहिंजी माना आहे घर ख़ाली थी वियो। सफ़रल वियाओ मिनत आम, बर्तन खाधे खां ख़ाली थी वियो। हाणे सफ़र जी माना बुनियादी आहे ख़ाली थियणु। अरब छा आहे? इन सफ़र जे महीने में पंहिंजा घर छॾे इहे निकिरी वेंदा हुआ फुरमार ते, धाड़नि ते, घर हिननि जा ख़ाली रहिजी वेंदा हुआ। इन जे करे सफ़र जो नालो इनखे ॾिनो वियो ऐं इन में वाक़ियात ॾोह जा घणा थिया। माण्हुनि सम्झो त मनहूस आहे, पर अल्लाह जे प्यारे पैगंबर ॻाल्हि खे टोड़े छॾियो। जेकॾहिं तव्हां मुस्लमान आहियो, जेकॾहिं तव्हांजो अक़ीदो आहे त प्यारे पैगंबर जो हर फरमान सचो आहे, त पोइ हदीस तव्हांखे ॿुधायां न। अल्लाह जे नबी फरमायो, ला अदवा वला तियरत वला हाम वला सफ़र। बुखारी जी रिवायत 5707 नंबर हदीस, 5707 नंबर हदीस बुखारी जी। पाण 4 शयुनि जे बारे में फरमाइनि था, इन्हनि जी का बि हक़ीक़त कोन्हे, इन्हनि जी का बि हक़ीक़त कोन्हे। पहिरीं शइ कहिड़ी? ला अदवा, त बीमारी विचड़ंदड़ आहे हिकिड़े माण्हू खां ख़ुदि ब ख़ुदि ॿिए खे लॻियो वञे, इन जी का हक़ीक़त कोन्हे। हाणे तव्हां सुवाल करे सघो था, से असांजो तजुर्बो आहे बीमारी लॻे थी, हींअर कोविड आहे, हिक ॿिए खां मुंतक़िल थिए थी, केतिरियूं वायरल बीमारियूं आहिनि, बैक्टीरियल आहिनि, जेके हिकिड़े मरीज़ खां ॿिए ताईं मुंतक़िल थियनि थियूं। पोइ अल्लाह जे नबी कीअं फरमायो त बीमारी विचड़ंदड़ न आहे? उनजी तत्बीक हिन तरह ॾिनी, छो त ॿियूं हदीसूं वरी इन जे मुक़ाबले में आहिनि। पाण सुगरा फरमाईंदा, ला यूरिदु मुमरिज़ुन अला मुसहिन। पाण फरमाईंदा, बीमार खे तंदुरुस्त वटि न आंदो वञे, बीमार खे तंदुरुस्त वटि न आंदो वञे। हीअ हदीस ॿुधाए पई त जेकॾहिं बीमार वियो तंदुरुस्त वटि, तंदुरुस्त बीमार थी सघे थो। ॿी हदीस पाण फरमाइनि था, फिर मिनल मजज़ूम कमा त फिर मिनल असद। जेको कोड़ जो मरीज़ आहे उनखां ईअं भॼ जीअं तूं शींहं खां भॼी थो। हिते अल्लाह जे नबी बि एहतियात जो हुकुम ॾिनो, हुते बि एहतियात जो हुकुम आहे, बीमार खे तंदुरुस्त वटि न आंदो वञे। हिते हुकुम आहे कोड़ जे मरीज़ खां ईअं भॼ जीअं तूं शींहं खां भॼी थो, इन में बि एहतियात जो हुकुम आहे। ऐं टी हदीस पाण फरमाइनि था, जॾहिं तव्हां ॿुधो त के इलाइक़े में ताउन जो मर्ज़ पखिड़जी चुको आहे, तव्हां उन इलाइक़े में दाख़िल न थियो, इहो एहतियात जो हुकुम आहे। ऐं जेकॾहिं मौजूदु आहियो, बीमारी फैलिजी चुकी आहे, उतां भॼी न निकिरो, ॿाहिरि निकिरंदो त ॿिया मरीज़ माण्हू बीमार थींदा, मौजूदु रहो हुते। हाणे ही हदीसूं ॿुधाइनि थियूं त एहतियात कजे। हू हदीस चवे थी त बीमारी मुतअद्दी कोन थींदी आहे, हिकिड़े माण्हू खां ॿिए खे कोन लॻंदी आहे। हाणे तत्बीक कीअं ॾिबी? मुहदसिन किराम अल्हम्दुलिल्लाह सुहिणे नमूने सां सम्झायो आहे त अल्लाह जे नबी फरमायो, ला अदवा, बीमारी विचड़ंदड़ न आहे। इन जी माना इहा आहे त बीमारी में ख़ुदि या ताक़त न आहे जो ॿिए खे लॻी वञे, जेसी अल्लाह जो हुकुम न हुजे। जेसी अल्लाह जो हुकुम न हुजे, बीमारी में ख़ुदि या ताक़त न आहे जो ॿिए खे लॻी वञे। उनजो दलील तव्हां ॾिसो केतिरा दलील आहिनि। हींअर तव्हांजो कोविड, जेके कमरनि में लिका पिया हुआ, हर वक़्तु जिनखे लॻल हुआ मास्क, से मरी बि चुका, ऐं इन्हनि खे सुञाणो, मरी चुका बेहद एहतियात खां पोइ बि। ऐं असांजा केतिरा मिसकीन भाइर जिन हिकिड़ो ॾींहुं मास्क कोन लॻायो, हिकिड़ो ॾींहुं एहतियात कोन कयो, लगातार जमात में नमाज़ूं पढ़ंदा रहिया, न बीमारी लॻी न नुक़सान थियो। जेकॾहिं लॻी तॾहिं ख़ुदि ब ख़ुदि ठीकु थी। इहो दलील आहे त मुंहिंजो रब उनजी ताक़त आहे, वरना सभु मरी वञनि हा न, हिकिड़ो कोन बचे हा। जेके एहतियात नथा कनि तिन खे बि कोन लॻी।
उन्हनि खे बि कोन लॻी। इहो छा दलील आहे? त अल्लाह जो हुक्म आहे। जेसीं रब नथो चाहे तव्हांखे जरासीम बि नुक़सान नथो पहुचाए सघे। तंहिंजे करे पाण फड़े ला अदवा बीमारी मुतअद्दी हूंदी आहे, इन जी का हक़ीक़त कोन्हे। वला तियरत बदशगुनी या बदसवण करण, इन जी का हक़ीक़त कोन्हे। पाण वटि अमेरिका यूरोप जे अंदरि हिन दौर जे अंदरि बि केतिरियूं जेके बदशगुनियूं कयूं वञनि थियूं, केतिरा बदसवण कया वञनि था। ऐं तव्हांखे ॿुधायां त बि हैरान थी वेंदा। आम माण्हू ते छा पढ़ियल लिखियल, बाज़ औक़ात वज़ीर आज़म सदर वॾा वहम परस्त ज़ईफ़ुल एतिक़ादी जो शिकार ऐं वहम परस्त। केतिरा वाक़ियात आहिनि। तव्हां ॾिसो अॼु बि पाण जे मुआशिरे जे अंदरि केतिरियूं शयूं आहिनि जेके वहम परस्ती में कयूं वञनि थियूं, सवण कया वञनि था, बदशगुनी कई वञे थी। तव्हां ॾिठो हूंदो कारनि में, गाॾियुनि में हेठां कारो कपिड़ो लटकियल हूंदो आहे। कार जे पोयां कारो कपिड़ो तव्हांखे लटकियल नज़र ईंदो। अछो न, के ॿिए रंग जो न। छो? अंदरि कार में वेठो आहे त वॾो पढ़ियल लिखियल आहे, वॾो दौलतमंद आहे, पर जाहिल ॾिसो केॾो आहे। मतां सम्झो हर कार में हलण वारो वॾो को तालीम याफ़्ता आहे, वॾो को ज़हीन आहे, वॾो को रोशन ख़्याल आहे। वॾा वॾा जाहिल वेठा आहिनि। इन गाॾियुनि जे अंदरि बि कारो कपिड़ो संदन अक़ीदे मूजिबि एक्सीडेंट खां बचाईंदो, गाॾी जो नुक़सान कोन थींदो। इहो अक़ीदो आहे। कारो कपिड़ो एक्सीडेंट खां बचाईंदो, हादसे खां बचाईंदो, नुक़सान कोन थींदो। ऐं पुछणु चाहियां थो, कंहिं तव्हांखे चयो त कारो कपिड़ो नुक़सान खां बचाए थो? दलील खपे न। ॾटे ते कोन हलंदी ॻाल्हि। छा अल्लाह जो कमु आहे? छा अल्लाह जे रसूल जो कमु आहे? पाण सगोरा असांखे दुआऊं सेखारेगा। सुवारी ते वियो, दुआऊं पढ़ो। उन दुआनि जे अंदरि उहा ताक़त आहे। छो त माण्हू रब खां दुआऊं घुरे पियो, अल्लाह हादसे खां बचाईंदो। उहे दुआऊं पढ़ी वियो, रब्बुल आलमीन तव्हांखे हादसे खां नुक़सान खां बचाईंदो। अल्लाह जे नबी चयो त कारो कपिड़ो ॿधजो। पोइ केतिरा असां अहिड़ा हादसा ॾिठा, कार कल्टी थी पई आहे, पोयां कारो कपिड़ो ॿधो पियो आहे। या वहम परस्ती आया कोन्हे, बदशगुनी या सवण करण आया कोन्हे। हत्ता के तव्हां ॾिठो हूंदो गाॾी में जुती लटके पई। हीअ असांजो अक़ीदो आहे। ही जुती जो पादर असांखे हादसे खां बचाईंदो, जुती जो पादर असांखे एक्सीडेंट खां बचाईंदो। हिकिड़े दोस्त सुठी ॻाल्हि कई, तिन गाॾी खां वधीक क़ीमती तूं पाण आहीं। जेको गाॾी में वेठो आहीं, गाॾी जेकॾहिं तबाह थी वई, वरी नई मिली वेंदी, तूं मरी वेंदे त वरी दुनिया में कोन ईंदे। तंहिंजे करे बहितर इहो आहे तूं पंहिंजी किची में इहो पादर ॿधी छॾ। इहो पादर जॾहिं गाॾी खे बचाईंदो त पंहिंजी किची में ॿध न, तोखे त बचाए। हीअ असांजा मुस्लमान आहिनि। हीअ हिननि जा गंदा गलीज़ करियल अक़ीदा आहिनि, मुस्लमान चवराइण वारा। अल्लाहु अकबर। पोइ इहा जुती सॼो ॾींहुं पेर में पाती पई आहे, बची त तॾहिं बि कोन थो, मरियो वञी, एक्सीडेंट बि थियनि था, बीमारियूं वठियो वञनि। जुती पेर में पाती पई आहे, तॾहिं बि कोन थो बची। तव्हां ॾिसो असांजे मुआशिरे में तव्हांखे चङा ख़ासा माण्हू मिलंदा जिन जे घर ते, दुकान ते, हत्ता के सुवारी जे करे आहे, चिंगची आहे या कोई ॿी सुवारी आहे, उन ते घोड़े जो नाल लॻल हूंदो आहे। अक़ीदो छा आहे? इहो घोड़े जो नाल असांखे एक्सीडेंट खां बचाईंदो, हादसे खां बचाईंदो। लोह जो टुकर, लोह जो टुकर हिननि जे लाइ मुश्किल कुशा आहे। लोह जो टुकड़ो हिननि जे लाइ मुश्किल कुशा आहे। इहो लोह जो टुकड़ो एक्सीडेंट खां बचाईंदो, हादसे खां बचाईंदो, घर महफ़ूज़ रहंदो, दुकान महफ़ूज़ रहंदो ऐं गाॾी महफ़ूज़ रहंदी। जहालत जी हद ते ॾिसो, केॾी जहालत आहे। के वरी छा कंदा आहिनि, मुख़्तलिफ़ मुंडियूं पाईंदा आहिनि। अदा ही फेरोज़ो आहे, ही अक़ीक़ आहे, ख़बर अजीब अजीब नाला हिननि ॾिना आहिनि। इहे जेकॾहिं पत्थर पाईंदो, बीमारी खां बची वेंदो, नसीब तव्हांजा खुली वेंदा, दौलत तव्हांखे मिली वेंदी, औलाद तव्हांजो तमामु घणो थींदो। हाणे पत्थर मुश्किल कुशा थी वियो, पोइ रंग पिया बदिलाइनि।
कॾहिं फिरोज़ी, कॾहिं ॻाढ़ो, कॾहिं कारो, कॾहिं अछो। हाणे हिन जो अक़ीदो आहे ती जगह मुंडी पातल आहे सा तकलीफ़ खां बचाए थी। इहो शिरक कोन्हे? तो पत्थर मज़ा उम्मीदूं रखियूं आहिनि, इहो शिरक कोन्हे? शिरक जेके सिंग थींदा आहिनि जा मूंखे ॿुधाए। सैयदना उमर बिन ख़त्ताब जहिड़ो अज़ीम इंसान, हजर असवद जेको सभ खां भलो पत्थर आहे हिन दुनिया जे अंदरि, उनखे चुमे थो, पोइ छा थो चवे? अल्लाहु अकबर। पंहिंजो अक़ीदो ॿुधाए थो, ॿियनि ते पंहिंजो अक़ीदो वाज़े करे थो। चवे थो इन्नी लआलमु अन्नक हजरुन ला तनफ़उ वला तज़ुर्रु वला वला रअयतु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युक़ब्बिलुक मा क़बलतुक। बुखारी मुस्लिम। ऐं हजर असवद, ऐं ॼाणा थो तूं सिर्फ़ु हिकु पत्थर आहीं, न नफ़े जी ताक़त आहे तो में, न नुक़सान पहचान जी ताक़त आहे। जेकॾहिं मुंहिंजे प्यारे पैगंबर खे तोखे चुमंदे न ॾिसां हा, हर गिज़ तोखे कोन चुमिया हा। इहा आहे सहाबा जो अक़ीदो। हजर असवद में बि ताक़त कोन्हे, ती मुंडी छा ताक़त रखंदी? फलाणो कलर या फलाणो रंग, इहो ऐन शिरक आहे। के वरी इमाम ज़ामिन ॿधंदा आहिनि आफ़त खां बचण जे लाइ। तव्हां ॾिठो हूंदो सियासी लीडर घणो करे ॿधंदा आहिनि, पर असां त ॾिठो गोली बसर करे वई। इमाम ज़ामिन ॿधल आहे तॾहिं बि गोली हली वई, पंहिंजो रंग ॾेखारे वई। अल्लाह जा बाला, कहिड़ा जाहिलाना अक़ीदा तव्हां बनाया। ही तव्हांजा अक़ीदा आहिनि ऑक्सफोर्ड ग्रेजुएट, पर ठुप जेके जाहिल दीन जे मामले में का दीन जी सम्झ उनखे कोन्हे। जाहिलनि खां वधीक जाहिल। अञा बि केतिरा तव्हां ॾिसो, असां वटि के माण्हू अहिड़ा आहिनि जेके ॻाढ़ो ऐं साओ रंग कोन पाईंदा आहिनि, लिबास में ज़रे बराबरि ॻाढ़ो रंग बर्दाश्त कोन कंदा आहिनि, ज़रे बराबरि साओ रंग बि न हुजे। मख़सूस ॾींहंनि ते सफ़र बि कोन कंदा आहिनि। बाबा अरबा ते पाण खे उत्तर कोन्हे हलणो, अरबा जहिड़ी पाण खे उत्तर कोन्हे हलणो। कंहिं हिननि खे ॿुधायो? अल्लाह ॿुधायो, अल्लाह जे रसूल ॿुधायो। जॾहिं न अल्लाह ॿुधायो न अल्लाह जे रसूल ॿुधायो तो इहे शयूं आंदियूं किथां? छा इहा शइ दीन आहे? त फलाणे रंग जो कपिड़ो जेको सो पाइणो कोन्हे। हा, जेका अल्लाह जे रसूल मने कई आहे, असांजो अल्हम्दुलिल्लाह उन ते अमल आहे। अहिड़ो लिबास जंहिंसां काफ़िरनि सां मुशाबत हुजे, अहिड़ो लिबास जेको औरतुनि सां मुशाबत करे, असांखे नाहे पाइणो। या ज़र्द रंग जो, जीअं आमतौर ते जेके भिक्षु हूंदा आहिनि, बुद्ध मत जा पैरोकार पाईंदा आहिनि, अहिड़ो लिबास असांखे कोन्हे पाइणो। लेकिन के मख़सूस रंग जो कपिड़ो असांखे कोन्हे पाइणो, पंहिंजे तरफ़ां दलील ठाहिण ऐं पंहिंजे तरफ़ां चवण त फलाणे ॾींहुं सफ़र असांखे कोन्हे करिणो, या त वहम परस्ती आहे, बदशुगूनी आहे, बदसवण आहे। अहिड़े नमूने सां तव्हां ॾिसो कि दुकानदार बि तव्हांखे अहिड़ा मिली वेंदा। सुबुह जो तव्हां वेंदो ओधर ॾियणु, ओधर वठणु जाइज़ आहे। भई ओधर ते कारोबार जाइज़ आहे न, अल्लाह जे प्यारे पैगंबर ओधर वरिती आहे। पर तव्हां वेंदो, तव्हांखे दुकानदार सामान कोन ॾींदो। बाबा अञा मूं ॻूढ़ी कोन कई आहे। अॼु जेकॾहिं ओधर ते तोखे शइ ॾिनमि, सॼो ॾींहुं वांदो वेठो हूंदुसि, कारोबार ई कोन थींदो। बाबा हींअर मूं वटि कोन्हे, पोइ बाद में अचिजां। इहो माण्हू साबित करे पियो हिन जो अल्लाह ते तवकुल कोन्हे, अल्लाह ते भरोसो हुजे, तेरी जाहिलाना ॻाल्हि कोन करे। अॼु खां पोइ जेकॾहिं सुबुह जो बि को ओधर वठणु अचे, बशर्ते कि तव्हां ओधर ॾियो था, उनखे ॾेई छॾियो ऐं तवकुल करियो त मुंहिंजो रब मूंखे अॻे खां वधीक ॾींदो। मुंहिंजो ईमान आहे, रब्बुल आलमीन उन ॾींहुं तव्हांखे ॾिसो केतिरो थो ॾे। तव्हां पंहिंजे तरफ़ां अक़ीदा ठाहे वरिता, ओधर ते ॾिनमि त सॼो ॾींहुं कारोबार कोन थींदो। कंहिं तोखे चयो? वरी तव्हां ॾिसो छा कंदा आहिनि। हिकिड़ो माण्हू घरां निकितो, ॿिए पोयां सॾु कयो, पोयां के सॼो सोचींदो त भाउ अॼु मुंहिंजो कमु कोन थींदो, मोटींदो। पोयां आहिनि मूंखे सॼो आहे, मुंहिंजो कमु कोन थींदो। या घरां निकितो, रस्ते तां कारे रंग जी का ॿिली लंघे वई, अदा पक कमु कोन थींदो, मोटी ईंदो। या कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे, घर ते अची कांग वेंदो आहे, चिबरो अची वेंदो आहे, हीउ सम्झंदो आहे त पक मुंहिंजो माण्हू मरंदो।
हाँ पक असांजो को माण्हू मरंदो। केॾा जाहिल आहिनि जिन जे घरनि ते पखी नथा वेंदे, सभु जीअरा वेठा आहिनि, सभु जीअरा वेठा आहिनि, न मरनि कोन था। हीअ अक़ीदो आहे। अल्लाह जी मखलूक आहे वेचारी, घरनि ते बि वेंदी, कांग बि वेंदा, चिबरो बि वेंदो, इन में कहिड़ी नौसत आहे? केरु तव्हांखे ॿुधायो? छा अल्लाह ॿुधायो, अल्लाह जो रसूल ॿुधायो? अल्लाहु अकबर। पोयां सॾु थियो, कमु कोन थींदो, फलाणे ते नज़र पई, कमु कोन थींदो, कारे रंग जी ॿिली रस्तो लंघे वई, कमु कोन थींदो। हाणे ॿुधंदा हलो अल्लाह जे नबी जो फरमान। पाण फरमाइनि था, मन रद्दतु तियरतु मिन हाजतिही फ़क़द अशरक। मुस्नद अहमद जी सही हदीस। जंहिं माण्हू खे सवण या बदशगुनी के कम खां रोके छॾियो, उन तहक़ीक़ शिरक कयो। मुस्नद अहमद जी सही सनद। माना तव्हां घरां निकिता आहियो पर तव्हां सवण कयो, बदशगुनी कई त मुंहिंजो कमु कोन थींदो। पुरां पोयां कंहिंखे सॼो आहे, ॿिली लंघे वई आहे, फलाणे जो मुंहुं ॾिठो अथमि, मोटी आयो, अल्लाह जो नबी चवे थो शिरक करे छॾियो। उहो शिरक में वियो हलियो। मोमिन अल्लाह ते तवकुल कंदे निकिरी वञे, कुझु कोन थींदो इंशाअल्लाह। जॾहिं रब न आहे चयो, रब जे पैगंबर न आहे चयो, त नुक़सान कीअं थींदो? ये तो तव्हांजा हथ ठोकिया अक़ीदा आहे न, कुरान हदीस ताईद था कनि। मन अंदाज़ो लॻायो त केतिरे क़दर वहम परस्ती आहे। पोयां खां सॾु कमु कोन थींदो, इहो को नज़रियो आहे। अहिड़े नमूने सां तव्हां ॾिसो, सिर्फ़ु ही सफ़र जो जेको मैनू हले पियो, इन में जेके पहिरियां 13 जेके ॾींहं आहिनि, लुग़त किताबनि उनजो नालो रखियो आहे 13 तेज़ियूं। सिंधी लुग़त खणी ॾिसो, डॉक्टर नबी शान बलोच साहब जी जेका आहे 3 जिल्दनि में या 5 जिल्दनि में 13 तेज़ियूं चवे थो। माण्हुनि जो अक़ीदो आहे त सफ़र जा पहिरियां 13 ॾींहं तमामु ॻरा हूंदा आहिनि, तमामु ॻरा हूंदा आहिनि, तंहिं करे माण्हू कमु कोन कंदा आहिनि। ऐं तव्हां खां पुछणु चाहियां थो, थोरो कॾहिं बि दिमाग़ खां सोचींदा करियो। 11 महीना त ॿिया बि आहिनि न, सफ़र खां अलावा 11 महीना आहिनि या न इस्लामी कैलेंडर में? मूंखे ॿुधायो त डॉक्टर साहब फलाणो महीनो आहे जंहिंमें माण्हू मरनि कोन था, फलाणो महीनो आहे जंहिंमें एक्सीडेंट नथा थियनि, फलाणो महीनो आहे जंहिंमें कॾहिं बम जो धमाको कोन थियो आहे, फलाणो महीनो आहे जंहिंमें कॾहिं तूफ़ान कोन आयो आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां, वॾा वॾा नुक़सान त उन्हनि महीननि में थिया आहिनि अहिड़ा बि जेके भलारो महीनो रमज़ान 2005 अक्टूबर जो महीनो, आज़ाद कश्मीर, ज़लज़लो आयो, वञो नेट ते सरकारी अंग खरनि 79,000 माण्हू मरी विया महीनो रमज़ान जो। गैर सरकारी अंग खर चवनि था 87,000 माण्हू मुआ, 87,000 माण्हू मुआ आज़ाद कश्मीर जे ज़लज़ले जे अंदरि 2005 जे अंदरि, 2005 जे अंदरि अक्टूबर जो महीनो। ऐं इस्लामी महीनो रमज़ानुल मुबारक जो बाबरकत। हाणे छा चवंदो, रमज़ान ख़राब आहे, 87,000 माण्हू मुआ, एतिरा सफ़र में बि कोन था मरनि। अञा ॿुधायां, अमेरिका 1945 जे अंदरि 2 एटम बम किराया जापान जे शहरनि ते। 6 अगस्त 1945 पहिरियों बम किरायाई हिरोशिमा ते। 9 अगस्त 1945 ॿियो बम किरायाई नागासाकी ते। एनसाइक्लोपीडिया ब्रिटानिका जेको रिमोट मौजूदु आहे 1995 जो एडिशन, उहो लिखे थो ॿियो बम जेको किरियो, माना उन जे अंदरि 49,000 माण्हू हुआ, 25,000 शदीद ज़ख़्मी थिया ऐं शहर जूं 40 सैकड़ो इमारतूं तबाह थी वयूं। ऐं तारीख़ कहिड़ी हुई? तारीख़ हुई पहिरीं रमज़ान, तारीख़ हुई पहिरीं रमज़ान। हाणे मूंखे ॿुधायो, छा तव्हां चवंदो त नऊज़ बिल्लाह रमज़ान जो महीनो ख़राब आहे? अल्लाह जा बाना, को बि अहिड़ो महीनो न आहे जंहिंमें माण्हू मरनि न, हादसा न थियनि। पाण वटि 1999 में जॾहिं तूफ़ान आयो तॾहिं बि सफ़र जो महीनो त कोन हो। पोइ तंहिंजे करे इहो अक़ीदो रखणु त महीनो ख़राब आहे, इहो जाहिलाना अक़ीदो आहे, इहो जाहिलाना अक़ीदो आहे।
वहम परस्ती तव्हांखे ॿुधाईंदो हलां, सिर्फ़ पाकिस्तान हिंदुस्तान न बल्कि अमेरिका यूरोप जे अंदर बि ज़ईफ़ुल एतिक़ादी वहम परस्ती ऐं बदसुवण करणु बदशुगूनी करणु उते बि अॼु बि तव्हां ॾिसो अमेरिका यूरोप जे अंदर 13 जे अंग खे नापसंद कयो वेंदो आहे, 13 जे अंग खे मनूस सम्झियो वेंदो आहे। वॾियूं वॾियूं बिल्डिंग्स, बाद औकात होटलूं 13 नंबर बिल्डिंग हूंदी आहे, उनमें स्टोरी हूंदी आहे, मंज़िल हूंदी आहे, पर नंबर कोन ॾींदा आहिनि, नंबर कोन ॾींदा आहिनि, 13 खे नंबर कोन ॾींदा। अॼु ताईं उते बि ज़ईफ़ुल एतिक़ादी हली अचे। चार्ल्स डिकन्स मशहूर जेको बरतानवी राइटर हो, अदीब हो, मशहूर माना चार्ल्स डिकन्स खे तव्हां ॾिसंदा उनजे बारे में मशहूर आहे, पंहिंजे खीसे में कुतुबनुमा रखंदो हो, कुतुबनुमा। पोइ राति जो जिते सुम्हंदो हो त पंहिंजो मुंहुं उत्तर तरफ़ करे सुम्हंदो हो, मुंहुं कंदो उत्तर तरफ़, उत्तर तरफ़ जे करे मुंहिंजो चहिरो हूंदो त ठीकु ठाक हूंदुसि, मूंखां कम बि घणो थींदो। हेॾो वॾो राइटर, वहम परस्त। तव्हां ॾिसो अञा वॾो मिसाल, अफ्रीका जो मुल्क आहे जंहिंजो नालो आहे घाना, उनजो के ज़माने में सदर हो निक्रोमा, निक्रोमा उनजो सदर हो। उनखे किन माण्हुनि चयो, साईं जेकॾहिं तव्हां के मिस्री औरत सां शादी कई त तव्हांजी हुकूमत तवील थी वेंदी, के मिस्री औरत सां शादी करियो। सदर निक्रोमा मिस्री औरत सां शादी कई, पर अल्लाह जी कुदरत 1966 में ॿाहिरि वियो, फेब्रुआरी जो महीनो हो, ॿाहिरि वियो, पोयां फ़ौज माना बग़ावत करे तख़्त ते कब्ज़ो करे छॾियो। शादी करण खां पोइ बि हुकूमत कोन बची, शादी करण खां पोइ बि उनजी हुकूमत कोन बची। अहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिसो पुराणे दौर जे अंदरि 1601 ईस्वी 17वीं सदी ईस्वी जे अंदरि किताब जो नालो आहे द हिस्ट्री ऑफ कॉन्फ्लिक्ट बिटवीन रिलीजन एंड साइंस, मूं वटि मौजूदु आहे। अमेरिका जो वॾो राइटर हुयो विलियम ड्रेपर, डॉक्टर विलियम ड्रेपर जो किताब आहे द हिस्ट्री ऑफ कॉन्फ्लिक्ट बिटवीन रिलीजन एंड साइंस। उनमें लिखे थो त 1601 जे अंदरि लिस्बन जो जेको शहर आहे उनमें हिकिड़े घोड़े खे साड़े मारियो वियो, छाजे करे माण्हुनि सम्झो त हिन घोड़े जे अंदरि गैबात जो असरु आहे, घोड़े ते गैबात जो असरु आहे। लिस्बन जो शहर माना सिर्फ़ पाकिस्तान हिंदुस्तान न, हिंदुस्तान जे अंदरि तव्हां ॾिसो के ज़माने में उत्तर प्रदेश जो वज़ीर आला हो एन.डी. तिवारी, मूं वटि जो रिकॉर्ड सॼो मौजूदु आहे लाइब्रेरी जे अंदरि। एन.डी. तिवारी हिकिड़े बाबा वटि वेंदो, हिननि जो पंडित हूंदो हो हिंदुअनि जो, उन वटि वेंदो हो। उहो छा कंदो हो, हिकु जंग में माना वीरान जॻह ते वेठल हो, मथे हिकिड़ी जॻह ठाहे उन ते रहंदो हो, ही वञी हेठां बीहंदो हो, उहो हिननि जो पंडित हिनखे मथे में लत हणंदो हो, एन.डी. तिवारी खे मथे में लत हणंदो हो। ऐं एन.डी. तिवारी छा सम्झंदो हो त हाणे मुंहिंजा भाग खुली विया, हाणे मुंहिंजा भाग खुली विया। पाकिस्तान जा बि साबिक़ वज़ीर आज़म, हिकिड़ो गुज़ारे चुको, हिकिड़ो मौजूदु न आहे, ॿई वेंदा हुआ पख्तूनख्वा जेको सूबो आहे सरहद, उन जे अंदरि दनके शाह नाले हिकिड़ो पीर आहे, उनखां लठियूं हणाईंदा। ऐं अक़ीदो छा, जेतिरियूं पीर लठियूं आयूं ओतिरा साल हुकूमत ज़्यादा मिलंदी, ॿई लठियूं हणाईंदा हुआ। पाकिस्तान जो हिकिड़ो साबिक़ सदर बर्मा वियो, हिंदुनि जे मंदिर में वञी गिंड वॼाए थो, छो अक़ीदो इहो त गिंड वॼाइण सां जेका तव्हांजे दिलि में तमन्ना हूंदी सा पूरी थी वेंदी। ही आम माण्हू कोन्हनि, आला तालीम याफ़्ता माण्हू अंदाज़ो लॻाए उन्हनि जा अफ़ाल छा आहे, उन्हनि जूं हालतूं छा आहिनि, त भई सोचो आम जेको माण्हू आहे उनजी सूरत हाल छा हूंदी, जिते पढ़ियल लिखियल एॾा वॾा जाहिल हुजनि, एतिरे क़दुरु जेके से उहे ग़र्क़ हुजनि वहम परस्ती जे अंदरि, ज़ईफ़ुल एतिक़ादी जे अंदरि, ऐं उनखां अलावा बदसवण ऐं बदशुगूनी जे अंदरि। दीन इस्लाम तो अज़ीम दीन आहे, जे असांखे ॿुधायो त हिन जी का बि हक़ीक़त कोन्हे। अल्लाह जे नबी फरमायो त अतियरतो शिरकुन, अतियरतो शिरकुन, अतियरतो शिरकुन, 3 दफ़ा फरमाइनि था बदशुगूनी शिरक आहे, बदशुगूनी शिरक आहे, बदशुगूनी शिरक आहे। माना बदसवण करणु शिरक आहे, छो त इंसान जो अल्लाह तां इतमाद खॼो वञे, रब तां तवकुल खॼो वञे, के ॿी शइ ते अचो वञे। अल्लाह जे नबी फरमायो इहो शिरक आहे। ऐं तव्हां ॾिसो अल्लाह जे प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो
उन दौर के अंदर अज भी उहा शइ मौजूद है। अरब जा जेके मुशरिक होंदा हुआ से कंहिं जाइ ते नांग खे ॾिसंदा हुआ नर ऐं मादी खे गॾु हुजनि, नर ऐं मादी गॾु आहिनि, कोन मारींदा हुआ कंहिं हिकिड़े खे। छो कोन मारींदा हुआ? नर खे मारींदासूं त मादी पलांद कंदी, मादी खे मारींदासूं त नर पलांद कंदो। नतीजे में ॿिन्ही खे छॾे ॾींदा हुआ, पलांद जे ख़ौफ़ खां, बदिले जे ख़ौफ़ खां। अल्लाह जे नबी फरमायो, पाण सुगुरा फरमाइनि था, हदीस आहे त जंहिं माण्हू छॾे ॾिनो इन्हनि खे, पाण फरमाईंदा उक़्तुलुल हयात कुल्लहुन्न, उक़्तुलुल हयात कुल्लहुन्न, सभिनी नांगनि खे मारे छॾियो, सभिनी नांगनि खे। हा अलबत्ता अल्लाह जे नबी जो फरमान आहे, घर में जेकॾहिं तव्हांखे को कारो नांग नज़र अचे वॾो त उनखे 3 दफ़ा चओ, जेकॾहिं तूं जिन आहीं हितां निकिरी वञ। छो बाद औकात जिन सूरत इख्तियार कंदा आहिनि नांग जी, हदीस मां साबित आहे, हदीसनि मां साबित आहे, उहे सूरत मटाईंदा आहिनि, बाद औकात इंसान जी सूरत बि कंदा आहिनि। जी बुखारी जी रवायत आहे, अबू हुरैरा जॾहिं ज़कात ते माल ते पहिरो ॾिनो पे तॾहिं इंसानी सूरत में आयो, नांग जी सूरत में हूंदा आहिनि। पाण फरे 3 दफ़ा उनखे चयो त हितां हलियो वञे, नथो वञे पोइ मारे छॾियोसि, पोइ न छॾियोसि। पर हिते अल्लाह जे नबी जो हुकुम आहे उक़्तुल हयात कुल्लहुन्न, जेके बि नांग आहिनि तिन खे मारे छॾियो। फमन ख़ाफ़ सारहुन्न फलैस मिन्नी, जे बदिले जे ख़ौफ़ खां उन्हनि खे छॾे ॾिनो उहो मूं मंझां न आहे। जेकॾहिं डिॼे थो मादी मूंखां पलांद कंदी, ख़ौफ़ करे थो त नर मूंखां पलांद कंदो ऐं मारे नथो, पाण सुगरा फरमाइनि था उनजो मूंसां तालुक़ न आहे। भई सोचियो, न आहे छॾिणो उनखे। छो? अल्लाह असांखे ॿुधायो आहे त ज़िंदगी मौत कंहिंजे हथ में आहे, मुंहिंजे परवरदिगार जे हथ में आहे, के नांग जे हथ में कोन्हे जो असीं उनखां डिॼी वञूं। ज़िंदगी अल्लाह जे हथ में आहे, मौत अल्लाह जे हथ में आहे। जेसीं रब न चाहींदो दुनिया जो को बि इंसान का बि शइ तव्हांखे मारे नथी सघे। जेकॾहिं तव्हां छॾियो था त माना अल्लाह ते ईमान पको कोन्हे न, ईमान में ना कमज़ोरी आहे, तंहिंजे करे छॾियो पिया। पाण सुगरा फरमाइनि था उनखे मारे छॾियो, न छॾियो उन्हनि खे। ऐं अहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिसो अल्लाह जे प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह से फरमायो त मुंहिंजी उम्मत जा 70,000 माण्हू अहिड़ा आहिनि जेके बिना हिसाब किताब जे जन्नत में वेंदा, बिना हिसाब किताब जे। इहो केॾो वॾो एज़ाज़ आहे। जॾहिं दुनिया जो हर माण्हू चाहींदो त हिकिड़ी नेकी मुंहिंजी वधी वञे, मन हुनजे करे आउं जन्नत में हलियो वञा, पघर में माण्हू ॿुॾल हूंदा। 70,000 अल्लाह जे नबी जी उम्मत जा माण्हू उहे बिना हिसाब किताब जे जन्नत में वेंदा। अल्लाह जे रसूल हदीस ॿुधाई, पाण घर रवाना थी विया, साहबा किराम पंहिंजा अंदाज़ा लॻाइण लॻा। जॾहिं मोटी आया तॾहिं पाण फरमाइनि था उहे केरु हूंदा? उन्हनि जी हिकु निशानी आहे त उहे दम कोन कराईंदा, माना फीणू कोन रखाईंदा। हालांकि क़ुरान हदीस जूं जेके दुआऊं आहिनि, माण्हू ॿिए ते बि दम करे सघे थो ऐं पाण ते बि दम करे सघे थो, दम करणु जाइज़ आहे। पर हिननि जो तवकुल एॾो आला हूंदो, इहो कमु पोइ कोन कंदा, दम कोन कराईंदा। ॿिए नंबर ते बीमारी जी हालत में ॾंभ कोन ॾियारींदा। उन दौर में माण्हू ॾंभ ॾींदा हुआ, मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो इलाज हो। अॼु बि ॾंभ आहे, सूरत मटियल आहे। अॼु बि ॾंभ आहे, सूरत बदिलियल आहे। तव्हां ॾिसो कैंसर जा मरीज़ तिन खे रेडियोथेरापी कंदा आहिनि। इहो रेडियोथेरापी बि ॾंभ जो हिकिड़ो क़िस्म आहे। रेडियोथेरापी बि सऊदी अरब जे जय्यद आलिम दीन शेख मोहम्मद बिन सालिह अल उसैमीन रहमतुल्लाह अलैह, अल्लाह अकबर, आख़िरी दौर में कैंसर जो मरीज़ थी वियो। जॾहिं हुनखे इन लाइ चयो वियो तव्हांजी रेडियोथेरापी थिए, इनकार करे छॾियो। ये मौत त अचणो आहे, का बि ॻाल्हि कोन्हे, मरणो आहे। आउं चाहियां थो रब्बुल आलमीन मूंखे 70,000 माण्हुनि में शामिल फरमाए जिन जो बिना हिसाब किताब जे जन्नत में वेंदा। टी निशानी कहिड़ी? पाण सुगरा फरमाइनि था उहे सवण कोन कंदा, बदशुगूनी कोन कंदा, जंहिंजा हींअर मिसाल पेश कया। ऐं चौथी ॻाल्हि व अला रब्बिहिम यतवक्कलून, उन्हनि जो तवक्कुल पंहिंजे रब ते हो, अल्लाह ते तवक्कुल कंदा, अल्लाह ते भरोसो कंदा।
ये 70,000 माण्हू मुंहिंजी उम्मत जा बिना हिसाब किताब जे जन्नत में वेंदा। मूंखे ॿुधा केॾो वॾो एज़ाज़ आहे, केॾो वॾो शान आहे उन्हनि माण्हुनि जो। ऐं अल्लाह जे प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन त असांखे माना इहा ॻाल्हि सेखारी आहे त बाने जो अल्लाह ते तवकुल पको ऐं पुख़्तो हुजे, वहम परस्ती जो शिकार न थिए। तव्हां ॾिसो पाण मदीने जे अंदरि मौजूदु आहिनि, मदीने में मौजूदु आहिनि संदन फर्ज़ंद इब्राहीम, नंढड़ो पुटु आहे, हदीस में चए थो 18 महीननि जो हो, उहो जेको सो गुज़ारे वियो। अल्लाह जी कुदरत उन ई ॾींहुं सिज ग्रहण थी वई, उन ई ॾींहुं सिज ग्रहिजी वियो। त उन दौर में माण्हू इहो अक़ीदो रखंदा हुआ त जंहिं ॾींहुं सिज ग्रहिजी वञे या जंहिं ॾींहुं माना त को वॾो माण्हू गुज़ारे वेंदो आहे, सिज ग्रहण थींदी आहे। सिज ग्रहण तॾहिं थींदी आहे जॾहिं को वॾो माण्हू गुज़ारे वञे। हाणे अल्लाह जो प्यारो पैगम्बर ॾिसो अक़ीदे जे मुआवले में केॾो हसास आहे, केॾो सेंसिटिव आहे। अक़ीदो माण्हुनि जो ख़राब न थिए, पुटु गुज़ारे चुको आहे, सिज ग्रहण थी आहे, पाण फौरन ख़ुतबे जे लाइ खड़ा थियो। इहा अक़ीदे जी अहमियत इस्लाम में, फौरन ख़ुतबे जे लाइ खड़ा थिया। साहबा खे चवनि था त इन शम्स वल कमर आयतान मिन आयातिल्लाह, सिज ऐं चंड अल्लाह जी निशानियुनि मज़ा ॿ निशानियूं आहिनि, अल्लाह जी निशानियुनि मज़ा ॿ निशानियूं आहिनि। ला यक्सिफान ले मौत आदिन वला ले हयातिही, कंहिंजे मरण सां कंहिंजे जीअण सां इन्हनि खे ग्रहण कोन थी लॻे, न सिज खे न चंड खे, अल्लाह जी निशानियूं आहिनि। पोइ जॾहिं तव्हां इहो ॾिसो फदउल्लाह, अल्लाह खां दुआ घुरो, वसल्लू ऐं नमाज़ पढ़ो, ऐं नमाज़ पढ़ो। हिकु रिवायत जे अंदरि वत सदकू, ऐं तव्हां सदको करियो, नमाज़ पढ़ो, दुआऊं घुरो। ऐं ॾिसो त असांजो रब केॾो ताक़तवर आहे, हिन सिज हेॾी वॾी मखलूक जेका आहे उनखे बि चाहे अल्लाह आरज़ी तौर ते बेनूर करे छॾे। कुझु देरि लाइ ऊंधा थी वेंदी आहे न, बिल्कुलु ऊंधा थी वेंदी आहे, तव्हांखे सितारा नज़र ईंदा आहिनि। ठीकु आहे उनजा साइंसी असबाब आहिनि, लेकिन असीं पुछणु चाहींदा साइंसी असबाब पैदा करण वारो केरु आहे, मुसब्बिबुल असबाब केरु आहे? इहे शयूं पाणी त कोन थियूं थियनि न, या ख़ुदि बि ख़ुदि थियो वञे। पोइ त वॾो जाहिल आहे जेको चवे थो त हीअ शइ का ख़ुदि ब ख़ुदि थी वई आहे। तुंहिंजो ई नंढड़ो मोबाइल ख़ुदि ब ख़ुदि ठही नथो सघे, त सिज ऐं चंड ऐं तारा ख़ुदि ब ख़ुदि ठही आहे। ऐं सिर्फ़ु ठहिया कोन, एतिरो नज़्म, एतिरो उन जे अंदरि माना नज़्म आहे, का शइ अॻिते पोइते नथी थिए। यकीनन अल्लाह ख़ालिक़ आहे, हू ॾेखारे थो पंहिंजी ताक़त। पाण सुगरा फरमाईंदा अल्लाह खां दुआऊं घुरो, नमाज़ पढ़ो ऐं तव्हां सदको करियो। अल्लाह जे पैगम्बर फौरन उन दौर जे अंदरि साहबा जे अक़ीदे खे साफ़ कयो, फौरन वाज़े कनि था। मामूली अक़ीदे जे अंदरि कमज़ोरी बर्दाश्त न आहे। तंहिंजे करे पाण सुगरा फरमाइनि था सफ़र जी नवूसत का शइ कोन्हे। हा, हिते बाद मौलवी वरी हिकिड़ी कूड़ी रिवायत पेश कंदा आहिनि। ऐं चाहियां थो हुनखे वाज़े कंदो वञा। कुझु साल अॻु में बदीन में हिकिड़ो पर्चो मूं वटि पए थो, हिकिड़े पीर साहिब जो लिखियलु, छो त पीर चाहींदा आहिनि माण्हुनि खे डिॼारियो वञे, माण्हू डिॼंदा, पोइ असां वटि ईंदा, चंदो बि ॾींदा, नज़रानो बि ॾींदा, पेरनि ते किरंदा बि सही आफ़त खां बचायो। तंहिंजे करे कूड़ियूं रिवायतूं माण्हुनि में मशहूरु कंदा आहिनि, सही रिवायतूं लिकाए वेंदा आहिनि। जेके बुख़ारी मुस्लिम जी रिवायतूं तव्हांखे कोन ॿुधाईंदा, कूड़ियूं रिवायतूं तव्हांखे ॿुधाईंदा। उहा कूड़ी रिवायत कहिड़ी त मन बशरनी बेख़ुरूज सफ़र बशरतहु बिल जन्नत, नऊज़ बिल्लाह, अल्लाह जे नबी सां निस्बत बि न करणु खपे, छो त घड़ियल रिवायत आहे, फैब्रिकेटेड आहे, कूड़ी आहे, ला असल लहू, उनजो को बुनियाद ई कोन्हे। उन रिवायत जे अंदरि आहे त जंहिं माण्हू मूंखे ख़ुशख़बरी ॾिनी त सफ़र जो महीनो हाणे लंघे चुको आहे, ख़तमु थी चुको आहे, आउं उनखे जन्नत जी बिशारत ॾींदुसि। इतां ई कूड़ पधरो आहे, अखरनि बजाई कूड़ ज़ाहिर आहे। त जंहिं मूंखे ॿुधायो त सफ़र जो महीनो हाणे वञी चुको आहे, ऐं उनखे जन्नत जी बिशारत ॾींदुसि, इंसान जो अकुल बि तस्लीम नथो करे। हथ ठोकी रिवायत, फैब्रिकेटेड, कूड़ी रिवायत घड़ियल, इहा आहे कोन हदीस कुतब जे अंदरि। शेख अलबानी रहमहुल्लाह ऐं अल्लामा अली कारी मशहूर हनफी आलिम, उन्हनि बि चयो आहे त इहा मौज़ू रिवायत आहे, ला असल लहू, हिन जो को बुनियाद कोन्हे।
तो पाण सुगरा फरमाए सफ़र जी नवसत का शइ कोन्हे। ऐं अॻिते पाण फरमाइनि था वला हाम, चिबरे जी नवसत का शइ कोन्हे, उल्लू जी। अॼु ताईं असांजा मुसलमान गुमराही में ग़र्क़ आहिनि। अल्लाह अकबर, आउं जॾहिं हिनखे ॾिसंदो आहियां केॾो सुहिणो पखी आहे, केॾो ख़ूबसूरत पखी आहे, अल्लाह हुनखे ठाहियो कहिड़ो आहे। तव्हां ॾिसो त सही कंधो हुनजो घुमे कीअं थो, रब जी शान खे त ॾिसो, रब छा छा मख़लूक़ात पैदा कई आहे, वॾियूं अखियूं ऐं कंध जे अंदरि हरकत ॾिसो हुनजी केतिरी आहे। उनजे बारे में चवनि था त मनूस आहे। कंहिं तव्हांखे चयो जॾहिं प्यारो पैगंबर चवे थो हुनजी का हक़ीक़त कोन्हे, सफ़र जी नवसत का हक़ीक़त कोन्हे, चिबरे जी नवसत का हक़ीक़त कोन्हे, मुआमलो ख़त्म थी वियो। अञा तोखे दलील कहिड़ो घुर्जे, कहिड़ो तोखे दलील घुर्जे। पर मूंखे यादि आहे परे जी ॻाल्हि छा, ही मुंहिंजे साम्हूं जेके वण बीठा आहिनि मस्जिद जा, साल ॾेढ अॻु जी ॻाल्हि आहे, हिकिड़ो चिबरो वीचारो अची हिन में फाथो। अल्लाह अकबर, को ज़ालिम वेझो न पियो वञे। बाबा मनूस आहे, मनूस आहे, माण्हू मरंदा। एॾा जाहिली मुसलमान आहिनि। अल्लाह जी वीचारी मख़लूक तकलीफ़ में। मुंहिंजो भाणे जो वीचारो चढ़ियो आहे, मथां लाथो अथसि, उहो वीचारो फाथल हो, हुनखे पंहिंजे घर वठी आयो, दाणो पाणी ॾिनाई, पोइ जॾहिं ठीकु थियो वीचारो उॾामी वियो। अल्लाह जी मख़लूक आहे, ख़ूबसूरत मख़लूक, सुहिणो आहे, ॾिसो त सही करे यूट्यूब ते वञी। लेकिन उनजे बारे मशहूरु कयो त बाबा ही मनूस आहे। केॾा जाहिलियत अक़ीदा अञा ताईं असां में हलंदा अचनि। न अल्लाह फरमायो, न अल्लाह जे रसूल फरमायो, असीं पंहिंजे तरफ़ां हथ ठोकिया अक़ीदा ठाहियो वेठा आहियूं ऐं उनखे दीन सम्झो वेठा आहियूं त मनूस पखी आहे। अल्लाह जे नबी फरमायो इन जी का बि हक़ीक़त कोन्हे। जॾहिं प्यारो पैगंबर चवे थो का हक़ीक़त कोन्हे, मुआमलो ख़त्म। तव्हां ॾिसो पाण सगुरान मुआमले में एतिरा हसास हुआ, अक़ीदे जे मुआमले में। पाण विया उमरो करण जे लाइ साल 6 हिजरी, मके जे काफ़िरनि हुदैबिया जे मुक़ाम ते रोके छॾियो, तव्हां अॻिते नथा वञी सघो, छो त हुकूमत उन्हनि जी हुई, मको अञा काफ़िरनि जे कंट्रोल में हो। पाण सगुरा तरसी पिया। हिकिड़ो उते नोवार पैक्ट जेको आहे उहो तय थियो 10 सालनि ताईं, ऐं उनखां अलावा माना त ॿिया शराइत तय थिया। पाण सगुरा तरसी पिया। अल्लाह जी कुदरत राति जो उते तरसनि था, उन ई राति बरसाति पइजी वई, उन ई राति बरसाति वसे थी। फजर जी नमाज़ साहबा खे पढ़ाइनि था, फजर नमाज़ पढ़ाए, सही बुखारी हदीस आहे, पाण सुगुरनि पंहिंजो मोह साहब अदा कयो। पोइ पाण फरमाइनि था अल्लाह ताला फरमाए थो, काल अल्लाह ताला, हदीस कुदसी आहे, अल्लाह ताला फरमाए थो अस्बह मिन इबादी मोमिनुन बी व काफ़िरुन। अॼो की हिकिड़ी राति में मुंहिंजे किन बाननि ईमान जी हालत में सुबुह कई आहे ऐं किन बाननि कुफर जी हालत में सुबुह कई आहे, हिकिड़ी राति जे अंदरि। ऐं हिकिड़े जुमिले जे करे, बाद औकात हिकिड़े जुमिले जे करे माण्हू इस्लाम मां ख़ारिज थी वेंदो आहे। यादि रखी छॾियो, हिकिड़े जुमिले जे करे। इहो मुआमलो आसान कोन्हे, अक़ीदे जो मुआमलो। उहो जुमिलो तव्हांखे ॿुधायां पियो, हिकिड़े जुमिले जे करे इस्लाम मां ख़ारिज थी वेंदो आहे। मता तव्हीं सम्झो त ॿेली जेतिरियूं गुस्ताखियूं करियूं तंहिंखां पोइ बि परवाह कोन्हे। पाण सुगरा फरमाईंदा, अल्लाह ताला फरमाए थो अॼो की राति में मुंहिंजे किन माननि ईमान जी हालत में सुबुह कई आहे, किन कुफर जी हालत में। मन काल, जे इहा ॻाल्हि कई मुतिरना बिफ़ज़लिल्लाहि व रहमतिही ज़ालिक मोमिनुन बी, जे मुंहिंजे बाने इहा ॻाल्हि कई त जेका बरसाति हींअर वसी आहे अॼो की राति, अल्लाह जे फज़ल सां, अल्लाह जी रहमत सां, उहो मूं ते ईमान रखण वारो आहे। व काफ़िरुन बिल कौकब, सितारनि जे तासीर जो माना इनकारी आहे। छो उन दौर जे अंदरि अहिड़ा माण्हू अॼु बि अहिड़ा आहिनि जेके सम्झनि था सितारनि जा इंसान जी तक़दीर ते बि असर थींदा आहिनि। इहो बातिल अक़ीदो आहे। क़ुरान हदीस में हुन जा 3 फ़ाइदा ॿुधाया विया आहिनि। कहिड़ा? तव्हीं राति जो सफ़र करियो था, ॾींहं जो सफ़र करियो था, ॾींहं जो नज़र कोन ईंदा आहिनि, राति जो सफ़र करियो था, मंज़िलूं तव्हां पंहिंजी तलाश करियो था। जॾहिं इहे नक्शा न हुआ, माण्हू सितारनि जी खे ॾिसी सफ़र कंदा हुआ ऐं मंज़िल ताईं पहुची वेंदा हुआ। ॿियो, आसमान जो सींगार आहे, जॾहिं लाइट न हूंदी आहे, कॾहिं आसमान ॾांहुं निहारियो, केॾो ख़ूबसूरत आहे। इहे सितारा न हुजनि, इहा ख़ूबसूरती हूंदी कॾहिं कोन ईंदी। हाणे जेको माना त अमेरिका जो नासा जो इदारो आहे, उन जेको उनजी तमामु ताक़तवर तरीन जेका माना टेलीस्कोप आहे, जॾहिं फोटू कढियो ॾिसो त सही,
ताक़तवर तरीन जेका दूरबीनी आहे, फोटू जेको आयो आहे माण्हू ॾिसे थो त रब जी अज़मत, उनजी कुदरत, काइनात में उनजूं केतिरियूं निशानियूं, माण्हू हैरान रहिजी वञे। एॾा सितारा ख़ूबसूरत आहिनि, एॾा ख़ूबसूरत आहिनि। हीउ ईसाईनि फोटू कढियो आहे, ताक़तवर जेका टेलीस्कोप आहे उनजे ज़रिए। ऐं टियों फ़ाइदो कहिड़ो आहे, पाण सुगरा फरमाइनि था त इहे सितारा बाज़ औक़ात शैताननि खे शिहाब साक़िब थी लॻंदा आहिनि। पाण नथा ॾिसूं, इहो मक़सदु कोन्हे जेका शइ पाण कोन था ॾिसूं उहा थिए ई कोन थी, इहो को दलील कोन्हे। अदा जेका शइ मूंखे नज़र न आई या मुंहिंजे दिमाग़ में कोन आई उहा शइ आहे ई कोन, इहो दलील कोन्हे। तुंहिंजो अक़ल महदूद आहे, अल्लाह जी काइनात लामहदूद आहे। तुंहिंजे अक़ल जी हैसियत छा आहे इन काइनात जे अंदरि? वारी जो ज़र्रो समुंड जे किनारे ते तुंहिंजी अक़ल जी एतिरी अहमियत बि कोन्हे। हीअ काइनात एॾी वसी आहे, एॾी वसी आहे जो समुंड जे किनारे ते वारी जो ज़रो उनजी छा हैसियत आहे, एतिरी तुंहिंजी अक़ल जी हैसियत कोन्हे। एॾी काइनात वसी आहे, शिहाब साक़िब थी लॻनि। इहे इन्हनि जा टे कम सितारनि जा। पर पाण फरमाइनि था, अल्लाह ताला फरमाए थो अम्मा मन काल, जंहिं चयो मुतिरना बे नोए कज़ा व कज़ा, हीअ बरसात जेका वसी आहे फलाणे सितारे जे करे, फलाणे तारे जे करे वसी आहे। फ़ज़ालिक काफ़िरुन बी, उहो मुंहिंजो कुफ़र करे थो। व मोमिनुन बिल कौकब, सितारनि ते ईमान रखे थो। हाणे हिकिड़ो जुमिलो, हुन वधीक कोन ॻाल्हाए, जे सिर्फ़ु एतिरो चयो कि तासीर सितारे जो आहे, उन जे करे बरसात वठी आहे। रब जो कुफ़र करे छॾियईं, रब जो कुफ़र करे छॾियईं। बुखारी हदीस आहे। इहा अक़ीदे जी अहमियत, तंहिंजे करे ज़बान मां को जुमिलो कढूं हमेशह एहतियात सां कढूं। ऐं हिकिड़ो जुमिलो यादि रखो मुंहिंजो, अल्लाह जे बारे में कॾहिं बि का शइ बिना दलील जे न चओ। माण्हू कॾहिं कॾहिं फेसबुक ते वॾो गंद रखियो वेठा हूंदा आहिनि, अल्लाह ने ये फरमाया, अल्लाह ने ये फरमाया। भई अल्लाह जे करे फरमायो त दलील ॾेखार, क़ुर में आहे ना आहे त पोइ तो किथां आंदो? तो अल्लाह ते बोतान ॾेई छॾियो। जेका रब ॻाल्हि कोन कई आहे, तोखे कहिड़ो हक़ आहे जो अल्लाह लाइ निस्बत करी? क़ुर हिकिड़ो गुनाह ॿुधायो आहे जेको शिरक खां मथे आहे। हिकिड़ो गुनाह शिरक खां मथे आहे, उहो कहिड़ो? अन तक़ूलू अलल्लाहि मा ला तालमून, अल्लाह जे बारे में अहिड़ी ॻाल्हि करियो जंहिंजो तव्हांखे इल्मु कोन्हे। जॾहिं इल्मु न आहे तव्हीं रब जे बारे में ॻाल्हि छो था करियो? कहिड़ो तव्हांखे हक़ आहे? असां मां केरु आहे जेके रब जी ज़ाती कैफ़ियत मालूम हुजे? को आहे? अल्लाह जी ज़ात छा आहे, कहिड़ी आहे, कैफ़ियत कीअं आहे, कंहिंखे ख़बर आहे? पैगम्बर असांखे कोन ॿुधायो। जॾहिं ख़बर न आहे त पोइ ईमान जी तक़ादा इहा आहे, सलामती इहा आहे त क़ुर हदीस खां ॿाहिरि न वञूं। जेका शइ क़ुर में आहे अल्लाह जे बारे में चऊं, हदीस में आहे असीं बयानु करियूं, लेकिन क़ुर हदीस खां ॿाहिरि निकिरी अल्लाह जे बारे में कुझु न आहे चऊं। मतां असीं किथे मुर्तकिब थी वञूं इन गुनाह जा। अन तक़ूलू अलल्लाहि मा ला तालमून। त दोस्तो अल्लाह ताला रहम फरमाए, असांजो ई मुआशिरो ईअं चइजे त वहम परस्ती ऐं माना त ज़ईफ़ुल एतक़ादी, बद सवण, बदशुगूनी, उन जे अंदरि जेको सो माना ग़र्क़ आहे। अॼु हेतिरी सोशल मीडिया आम थी चुकी आहे, पर माण्हुनि जा अफ़ाल तक़रीबन साॻिया आहिनि। अॼु बि तव्हां ॾिसो आला तालीम याफ़्ता सदर जहिड़ा माण्हू, वज़ीर आज़म जहिड़ा माण्हू, तव्हां ॾिसो उन्हनि जा अक़ीदा केॾा गंदा ऐं किरियल आहिनि, केॾा किरियल उन्हनि जा अक़ीदा आहिनि। आला तालीम याफ़्ता जेके आहिनि, का वॾी तब्दीली कोन आई। तंहिंजे करे यादि रखी छॾियो, सही अक़ीदो अल्लाह जे पारां वॾो इनाम आहे। इन खां मथे को वॾो इनाम रब जो आहे ई कोन। तव्हांखे तौहीद सम्झ में अची वई न, शिरक खां तव्हीं बची विया, इहो अल्लाह जो सभ खां वॾो इनाम आहे। सभ खां वॾो इनाम यादि रखी छॾियो। ॾिसो वॾा वॾा तालीम याफ़्ता ठोकरूं खाइनि पिया, का ख़बर कोन्हे दीन जे बारे में, अल्लाह जे बारे में, अल्लाह जे नबी जे बारे में का ॼाण कोन अथनि। तंहिंजे करे रब जी तौहीद खे जेकॾहिं तव्हीं सम्झी विया न, इहो रब जो वॾो तव्हां ते अहसान आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला असांजी जेसि ताईं ज़िंदा रखे, असांजो अक़ीदो पको ऐं पुख़्तो रखे। अल्लाह असांखे संदसि ज़ात ते तवक्कुल रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। असांजूं उम्मीदूं रब जी ज़ात बजा हुजनि। नफ़ो उनजे हथ में आहे, नुक़सान जो उनजे हथ में आहे। उहो न चाहे त कुझु बि नथो थी सघे, उहो फ़ाइदो पहुचाए को रोके नथो सघे, ऐं उहो नुक़सान पहुचाए त के टारे नथो सघे।
इहो अक़ीदो बनाए छॾियो त इंशाअल्लाह असांजो ठिकाणो यकीनन रब राज़ी थी वियो सिर्फ़ु जन्नत आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला असांखे शिरक खां बिदत खां गुमराहियुनि खां महफ़ूज़